बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सिंध जे भलोड़ शाइर, मां त ईअं चवां जो कचड़ी मंझंदि जे इश्क जहिड़े शाइर गफ़ार तबस्सुम जी किताब तनहा कंदी मुसाफ़िर लाइ इकट्ठा थिया आहियूं। उनजो मुख दर्शन थींदो। पंहिंजे अॼोके हिन पहिरीं निशस्त जी इब्तिदा करियूं था लजादार लाखिणे लतीफ़ जे अमर सिटुनि सां। जेॾो तुंहिंजो नाम बाज बोॼाई मङा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। लतीफ़ सरकार जा बैत जेकॾहिं मासूम ऐं बाती ॿोली में ॿुधा वञनि त उन्हनि जी मिठास बि पंहिंजी आहे। असांजे दोस्त गफ़ार तबस्सुम जो नंढड़ो बि बैत यादि करे आयो आहे त हिन निशस्त जी इब्तिदा में खेसि बि सॼूं था। अव्हां जे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ताड़ियुनि में हीउ नंढड़ो ईंदो फ़ारान भट्टी। फ़ारान अचो बाबा। सिन शिकार
दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। ॾाढो सुठो माशाल्लाह। असांजी बि इहा दुआ आहे त सिंध सां गॾु सॼे आलम खे अलाह आबाद रखे। त पोइ हाणे महिमाननि खे मथे सॾण जी दावत। सभ खां पहिरीं कॾहिं कॾहिं वॾो काफ़िलो जॾहिं रवानो थींदो आहे त के कुझु शयूं रहिजी बि वेंदियूं आहिनि, पर बहरहाल उनजो जेको रहिजी वियल शयूं आहिनि उहे जेसि ताईं हथु अचनि तेसि ताईं अवां सभिनी खे जीअ में जायूं ॾियणु ऐं भलीकार चवण लाइ आउं अर्ज़ु कंदुसि सार्स पब्लिकेशन जे एडिटर असांजे नौजवान लेखक दोस्त मोहतरम सिराज चांडियो खे त अचे ऐं अवां सभिनी खे जीअ में जायूं ॾे। सिराज कोन्हे? त समी खे ई सॾु था करे वठूं, उहो बि असांखे क़बूल आहे। समी बि हिन अॼोके प्रोग्राम जो मेज़बान आहे। जेकॾहिं उहो बि सिराज खे वठण वियो हलियो आहे त पोइ आऊं शेख अयाज़ जे हिन शहर सां ई आजियां कयां थो त कॾहिं बि तोते दुआर दिलि जा न ॿुधबा, तूं भले हली आ बलुड़काला तॾहिं बि हूंदा, मतां चवीं आजियां न थींदी, सखी बिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजी उमास में आ छो त ॿी राति कान ईंदी। मुझे ख्याल में त समी खरामा खरामा अचे पियो मुस्कुराईंदो। तव्हां सभिनी खे जीअं में जायूं ॾियण लाइ समी बलोच। आयल महिमानो, आजियां लाइ त सिराज चांडियो अची रहियो आहे। मुंहिंजे दोस्त खां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि विसरी वई त असांजो ख़ासि जंहिंजे लाइ हीअ तक़रीब मुनक़िद कई वई आहे उनखे कोन सॾियो वियो आहे। जिते अवां खां ग़लती थिए थी उतां मूंखां बि थिए थी। सची ॻाल्हि आहे त जहिड़ियुनि हालतुनि में हिते पुॻा आहियूं उनजो अहवालु जेकॾहिं अव्हां खे ॿुधायूं त जस ॾींदव। चौतरफ़ पुलिस ई पुलिस, अलाए कीअं कहिड़े माहौल में हिते पुॻा आहियूं। बकौल उस्ताद बुखारी जे त तनूर हुई वाट पची पहुतो आहे, तो वटि त बहरहाल बची पहुतो आहे। सो ग़लती मूंखां थी वेंदी आहे, आदम आहे अल्लाह त न आहियां, भेलियो छो था गाह त न आहियां, नरम सही बेसाह त न आहियां। बहरहाल अॼोके हिन सॼे मांडाण जे ईअं चऊं त तख़लीकार लेखक ऐं निहायती प्यारे दोस्त खे आउं कुझ सां सॼां थो। अव्हां जे भरपूर ताड़ियुनि में अब्दुल गफ़ार तबस्सुम। तबस्सुम चए थो असां तंग दस्तीअ में भी यादूं तुंहिंजूं ओ सुपरी सीने मंझि सांढे रखियूंसीं ऐं फाकनि फिराकनि जे तूफ़ान में भी ही जोतूं ओ जाना जलाए रखियूंसीं। अखियूं ईद जे चंड चांठ में हूंदियूं, हू आकाश ते ही आगुर में खिड़ंदो, असां बहकी ॿिन्हिनि जी आजियां कंदासीं, हू अखियुनि में ऐं ही बाहुनि में हूंदो।
रोमांस जो प्यार जो शायर गफ़ार तबस्सुम संदसि ताज़े किताब तनाह कंदी मुसाफ़िर बज़ाहिर त नंढड़ो आहे किताबड़ो पर मंझसि ख़्याल ऐं अहसास जज़्बा प्यार जे अमृत जा आहिनि ऐं मोहबत महदूद न हूंदी आहे लामहदूद हूंदी आहे। लतीफ़ साईं चयो त लोचां थी लाहद में हादी लहान हद सुपेरियां जे सैयद चए नका कद नमद हित सिकण बेअदद हुत पिरी परवाह नाहे का। पिरीअ जी ॻाल्हि आहे मोहबतुनि जी ॻाल्हि आहे ऐं मोहबत जे हिन मेड़े में तमामु शिदत सां ओसीड़ो आहे त किताब जेको समी पेक करण लाइ मोकिलियो आहे उहो जल्दी पहुचे त मुहूर्त ऐं मुख दर्शन उन जो करियूं ऐं उन खां पोइ सिलसिले खे अॻिते हलायूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेसि ताईं उहा शइ पहुचे त तसलसल खे अॻिते वधायूं था। किताब जो मुख दर्शन तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में थी वियो आहे पर हिकिड़ी रस्म आहे ॾाढी सुहिणी हूंदी आहे त उहा अव्हां जे आॾो अदा कजे, उहा ज़रूरु कंदासीं। पर फ़िलहाल किताब ते ई पंहिंजा अहसास पंहिंजा जज़्बा पंहिंजी कैफ़ियत अव्हां सां वंडण जे लाइ परे खां पिरियालो सिंधियत बि संगत जे दोस्त नौजवान शाइर खे आउं सॾियां थो। अव्हां जी आजिया में हिते हिन शहर में हेॾे पंध खां कई आयो दोस्त सजाद मीराणी। सही मुझे मकाले जो उनवान है चंद्र सितारन जो शायर तबस्सुम। खलील जबरान जो कोल है तो शायर मिठे पानी जो वो चश्मो है जेमा उञायल रूह पांजी उञ उजाइन था। संदसी बी चवणी है तो शायर सुंदरता दरिया ते बीठल वो वण है जेमा बुखायल दिलियों ड्रव कन थियूं। ये कोल सिंध धरती के सेबते कवि मोहतरम गफ़ार तबस्सुम लाइ चइजन त को भी वधा न थींदो, छो त मोहतरम गफ़ार तबस्सुम जे कविताउनि में मिठे पाणीअ जो उहो मिठास भी आहे त सुंदरता दरिया जे वण जो उहो मेवो भी आहे जंहिंमां उञायल रूह उञ उझाइनि ऐं बुखायल दिलियूं बुख मिटाए सघनि थियूं। शेख अयाद जे कंहिं किताब में लिखियल आहे त शाइर हिकिड़ो अहिड़ो जोगी आहे जंहिंजे टुॿणे में नागनि बदिरां माण्हुनि जूं दिलियूं क़ैद थियल हूंदियूं आहिनि। इहा जुदा ॻाल्हि आहे त शाइर पाण बि कंहिंजे ज़ुल्फ़नि जो असीर कंहिंजे नेणनि जो कैदी कंहिंजे मुल्क जो मारियल हूंदो आहे। जीअं तबस्सुम साहब कंहिंजे मुल्क खे मसीहाई थो कोठे ऐं चए थो त हिन रेन मुधरता खे हूअ तीअं खुमारी पई पल पल ते विखेरियूं मुल्कनि जी मसीहाई। अहिड़ीअ रीति मुल्क खे माछर सां भेट ॾेई चए थो हर हिकु अदा में मंतर निश्तर तुंहिंजे नज़र में मच्छर समूरियूं मुर्कूं गुरूं गिमाद वांगुरु। ऐं वारनि जी ॻाल्हि कंदे चए थो त तो वार छॾिया खोले केॾो न लुछिया सपना, सपननि जो लुछण नई तशबी आहे। तबस्सुम जी शाइरीअ में लठ जा सभु रंग मौजूदु आहिनि। तूं सुंदरता सच जो कवि आहे, हू हर शइ खे कवीअ वारे मुशाहिदे वारी अखि सां ॾिसे थो। तनाह कंदी मुसाफ़िर ऐं संदसि तनाह कंदी मुसाफ़िर किताब में संदसि हिकु गज़ल जेको ॻोठाणे माण्हुनि जो शहर में वञण खां पोइ जेका हालत ऐं कैफ़ियत बयानु कयल आहे तंहिंमां सम्झां थो त हर ॻोठाणो माण्हू उन्हनि हालतुनि ऐं कैफ़ियतुनि मां गुज़रंदो हूंदो ऐं वाक़ई हू शहर में अची ईअं विञाइजी वञे थो जीअं तबस्सुम साहब लिखियो आहे। लिखे थो शहर जे धुंध पाशनि में विञायल ॻोठ जो माण्हू वीचारो भावनाउनि में वकोड़ियल ॻोठ जो माण्हू पीउ में फासण जी मंज़रकशी कंदे लिखे थो त यको फुटपाथ ते बीठे तकी हुन पीह रस्ते जी हज़ारनि जे हुजूमनि में घेरियल ॻोठ जो माण्हू कयाई पार पे रस्तो चीकाटियूं कयूं फीथनि कावन मां कावड़ियल चेहरा ऐं सहमियल ॻोठ जो माण्हू ॻोठ छॾे शहर में रोज़गार ऐं पेट जे मसाले खे हल करण लाइ पंहिंजो घर बार छॾण जो तज़किरो कंदे लिखे थो गभे ॻोल्हा जे पोयां हू सभई रिश्ता छिनी निकितो अकेलो शहर रस्तनि ते सतायल ॻोठ जो माण्हू संझा जे ज़र्द बतियुनि में सर्द रवैयनि खां घबरायल उघे ॻोढ़ा अंगोशे सां ॾुखायल ॻोठ जो माण्हू
आख़िर में पंहिंजे लाइ चए थो त किथे कंहिं शहर वासीअ खे मिले जे रोड मापींदे सम्झो सो तबस्सुम आहे सतायल ॻोठ जो माण्हू। गफ़ार तबस्सुम जी शाइरीअ में घणो तणो सूंहं प्रीत ऐं प्यार ऐं मुहबत ऐं प्रेम जो ज़िक्र आहे, पर जेकॾहिं तबस्सुम खे चंड सितारनि जो शाइर चइजे त बजा थींदो, छाकाणि त संदसि कविताउनि में चंड ऐं सितारनि जो ज़िक्र तमामु घणो थियलु आहे। पंहिंजे पीरीअ खे समुंड किनारे ते आणे चंड सां भेट केॾी न सुठी ॾिनी अथसि त हूअ समुंड किनारे ते कल्ह चंड ॾिसणु आई, हिकु चंड तमाशो हो, हिकु चंड तमाशाई। हिकु ॿिए हंधि चए थो त नेणनि जे निहारुनि सां हुन चंड पे झूलायो, नेणनि जे निहारुनि सां हुन चंड झुलायो पए, पिंबड़ियुनि जे हिंदोरे में हुन राति पे झूमाई। तारनि खे पंहिंजे पीरीअ जे विख विख जो सधाए थो कोठे ऐं चए थो जीअं विख खजे हुन जी तीअं तिख सां ॿरी टिमकिया, जीअं विख खजे हुन जी तीअं तिख सां ॿरी टिमकिया, तंहिं गाम जा तबस्सुम हा तारा बि तमन्नाई। अहिड़ी तरह चंड खे चुगुल खोर चवंदे चए थो चंड चुगुल खोर आहे, सुसपुस कंदो सभिनि सां, पंहिंजनि ॻोढ़नि खे ॻाढ़े उॾारे न छॾिजो। चंड ऐं ककरनि जी लिक लुकोटी रांदि खे सुहिणे अंदाज़ में पेश कयो अथसि। हू उजाग उभ ते केॾा पंछी उॾरी रहिया हुआ, चंड किरणा बादलनि जे हंज में लुॾी रहिया हुआ। तबस्सुम साहब पंहिंजे दर्दनि ऐं पीड़ाउनि ते पाण खे ऐं पंहिंजे पीरीअ खे आथत ॾींदे चए थो दर्द पंहिंजो बि आहे सरव जी राति खे, तूं न रो ए मिठी चंड फारूं त ॾिस। गुमनामी हूअं त तमामु सुठी शइ आहे, पर तबस्सुम गुमनामीअ खे हिकु सदमो कोठींदे चंड ऐं तारनि जो तज़किरो कंदे चए थो त चंड खे सदियुनि पंहिंजे नाव सां चंड खे सदियुनि पंहिंजे नाव सां सुञाणप, चंड खे सदियुनि पंहिंजे नाव सां सुञाणप, बेनाम तारा भोॻियुनि गुमनामियुनि जा सदमा। हिकु बहितरीनु शाइर उजालनि ऐं रोशनुनि जो तमन्नाई हूंदो आहे, हसीन खां हसीन शइ जो मुतलाशी हूंदो आहे। गफ़ार बि अहिड़नि ई शाइरनि में शुमार थिए थो जंहिंजी शाइरी संदसि ही शेर ॾिए थो, चंड उजालनि हूंदे पीशा कीअं कजनि टांडाणनि जा, सूंहं जी उजरी नंगरीअ में गस छो वठजनि अंधियारनि जा। सूंहं त हर माण्हूअ खे वणंदी आहे, पर शाइर इन मामले में अञा हसास हूंदा आहिनि ऐं उन हसासियत जे करे ई शेर तख़लीक़ करे सघंदा आहिनि। इन दावा खे सचे करण लाइ गफ़ार तबस्सुम चए थो त मन ॾाढ़ूअ वण जे डांडियुनि मां हू चंड अञा बि चिमके थो, तूं एॾी उॿहरी छो आहीं, कुझु गीत अञा आहिनि अणपूरा। मां सम्झां थो त गफ़ार तबस्सुम जे शाइरीअ में जेका हिन वक़्त ताईं मूं पढ़ी ऐं ॿुधी आहे उहा सिर्फ़ु हुस्न ऐं सूंहं चंड सितारनि जे चौधारी फिरी रही आहे। सिंधु धरतीअ सां थींदड़ वार्ताउनि ऐं ज़ुल्मनि या धरतीअ ते समाज में थींदड़ बुराइयुनि ते गफ़ार तबस्सुम कुझु घटि लिखियो आहे। जीअं हिकु शाइर धरती ऐं क़ौम जो नुमाइंदो हूंदो आहे, उन लाइ साईं गफ़ार तबस्सुम खे बि घुरिजे त धरतीअ लाइ ऐं सिंध लाइ, सिंधी क़ौम लाइ लिखे, उन्हनि जे सूरनि ऐं सदमनि सिंध सां थींदड़ ज़ियादतियुनि ते लिखे, छो त शाइर सिंध धरतीअ जो ॼाओ आहे। उन ते इहो फ़र्ज़ु थो बीहे त हू सभ खां पहिरियों धरतीअ सां निभाए, छाकाणि त हिन धरतीअ ऐं हिन क़ौम जो शाइर ते हक़ु आहे ऐं कर्ज़ु बि आहे, जेको कर्ज़ु गफ़ार तबस्सुम खे चुकाइणु घुरिजे। आख़िर में मां गफ़ार तबस्सुम खां इहा बि शिकायत कंदुसि त साईं किताब जो नालो रखियो आहे तनहा कंधीअ मुसाफ़िर, समुंड किनारे, दरिया किनारे या ॾंढ जे कंधीअ ते। तबस्सुम त तनहा आहे, पर समुंड, दरिया या ॾंढ कंधीअ ते मुहाणा, मीरबर, मल्लाह, वणजारा पंहिंजी किरत खे लॻल हूंदा आहिनि, पर सॼे किताब में तबस्सुम साहिब कंहिं मुहाणे मल्लाह जो ज़िक्र न कयो आहे, जेका हिकु माना ज़्यादती आहे। आख़िर में मां तबस्सुम लाइ पंहिंजे हिकु वाईअ जो बंदु चवंदुसि, तारा चंड कतियूं तोॾे साण वतियूं, आयो आहियां सांवरा, तोते वर खाइण लाइ खणी गुल पतियूं, आयो आहियां सांवरा। महिरबानी। महिरबानी अदा सजाद मीराणी। ऐं हाणे किताब बि पहुची चुको आहे, किताब जो मुख्य दर्शन थींदो। आऊं गुज़ारिश कंदुसि दोस्त सिराज चांडे खे त अचे स्टेज ते किताब खणी अचे, जीअं असीं मुहूर्त जी रस्म अदा करे सघूं। दोस्त सिराज चांडियो। किताब जो मुहूर्तकार मोहतरम डॉक्टर आकाश अंसारी खे गुज़ारिश त पंहिंजे हथनि सां हिन किताब जो मुख्य दर्शन अव्हां खे कराइनि। मगर ॿुध जय ज़रूर
दिल से तुंहिंजो नाम हिकु दफ़ो लिखो पको दिल से तुंहिंजो नाम ऐं मथां कीअं लिखां कंहिं जो नाम हिकु दफ़ो लिखो पको हिकु दफ़ो लिखो पको जोरदार ताड़ियूं। तन्हा कंधीअ मुसाफ़िर मुखदर्शन थियो किताब जो। हिकु भेरो वरी ताड़ियुनि जा गुलाब थी वञनि। वरी महिरबानी सिराज हाणे अचो ऐं आयलनि खे जीअं में जायूं ॾियो। मानवारा साईं डॉक्टर आकाश अंसारी साहब, बेहद एहतराम लायक साईं डॉक्टर फमीदा हुसैन ऐं मुंहिंजा मोज़िज़ साईं अली अहमद बुरे साहब जिन ऐं असांजा प्यारा अब्दुल गफ़ार तबस्सुम, मुंहिंजा भाइर ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। अवां सभी दोस्तनि भाइरनि ऐं भेनरुनि जी लख महिरबानी जो अवां जी सारस पब्लिकेशन जी कोठ ते हिते शहर खां एॾो दूर अची असांखे मान बख़्शियो आहे। हक़ीक़त इहा आहे त अॼुकल्ह मजमूई तौर ते सॼे मुल्क में ख़ासि करे कराची में को बि प्रोग्राम करणु तमामु मुश्किल थी पियो आहे, छाकाणि त शहर जी हालतुनि ते को बि एतबार नथो रहे। हिन प्रोग्राम लाइ 4 सेप्टेम्बर जी तारीख़ रखी वई हुई, पर मुल्कगीर हड़ताल सबबु प्रोग्राम मुलतवी करणो पियो, जंहिं लाइ अव्हां खे पिणु तकलीफ़ पहुती। तंहिं लाइ असीं अव्हां खां मज़रत पिया आहियूं। इन सां गॾोगॾु मां कुझु सारस पब्लिकेशन जे लाइ चवंदुसि त सारस पब्लिकेशन तरफ़ां माहवार सारस गुज़िरियल 9 सालनि खां शाया कयो पियो वञे। हिकु तरफ़ जॾहिं सहाफ़ती जी आज़ादी जे नाले में छुड़वागी कमिटमेंट खे सियासी सहाफ़ती मजबूरियूं संजीदा ऐं तमीरी अदब ते बाज़ारी ऐं हवाई तवाई ॻाल्हियूं हावी हुजनि, तॾहिं मयार खे बरक़रार रखणु ॾाढो ॾुखियो थी पवे थो। गुज़िरियल 9 सालनि दौरान असांखे पंहिंजो मयार बरक़रार रखण लाइ जेके तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पयूं आहिनि, तिन जा दास्तान ॾाढा मुश्किल बि आहिनि त दिलि ॾुखाईंदड़ बि। हिकिड़े पासे सिंधी रिसालनि अख़बारुनि जी चोॾस मुआशी नाकाबंदी थियल आहे त ॿिए तरफ़ वरी शोबिज़ जी आड़ में उघाड़प जी आयल सैलाब कंहिं बि संजीदा इल्मी अदबी रिसाले जा दरवाज़ा बंदि करण लाइ वसां न घटायो आहे। पर पोइ बि असांखे पंहिंजे पढ़ंदड़नि जी चाहत सारस लाइ बेइंतिहा प्यार ऐं सिंधी अदब सां पंहिंजी गुमनाम वाबस्तगीअ जहिड़नि तहिड़नि हालतुनि में असांखे सारस जारी रखण ते मजबूर कयो आहे। जिन पंहिंजी हिन सफ़र में असांखे केतिरा प्यारा साथी मिलिया, जिन पंहिंजी ख़ुदादाद सलाहियतुनि सां सारस खे सिंगारियो ऐं असांखे मान बख़्शियो। उन्हनि महिरबान दोस्तनि जो ज़िक्र कंदे जेकॾहिं आउं इनाम शेख, अयाज़ जानी, रहमतुल्लाह मांजोठी, हमसफ़र गाॾी, फ़हीम सियाल, अनवर अबड़े जो नालो न वठां त ज़्यादती थींदी। कंहिं बि रिसाले खे ज़िंदा रखण लाइ इश्तिहारनि जी ऑक्सीजन ज़रूरी हूंदी आहे। सिंधी रिसालनि सां वेधन इहा आहे त हिकु तरफ़ हुकूमत का बि सार संभाल नथी लहे, ॿिए तरफ़ मुल्क जो सरमाएदार तबिको सहकार लाइ तयारु न आहे। पर सारस जे सभ खां वधीक जाखोड़ींदड़ फैज़ चांडियो इन कम खे कंहिं हद ताईं मुमकिन बणायो आहे। जेकॾहिं फैज़ चांडियो इश्तिहारनि लाइ ॾींहुं राति हिकु करे महिनत न करे हा त शायदि सारस जो मार्केट में अचणु ख्वाब ई रहिजी वञे हा। थोरो मां प्रोग्राम जे हवाले सां साईं तबस्सुम जी शाइरी ते ॻाल्हाईंदुसि। शाइरी ते अज़ीम दानशवर सुकरात खां कंहिं पुछियो त शाइरी छा आहे, त हुन वराणियो, जेकॾहिं तूं मूंखां पुछींदो त शाइरी छा आहे त मूंखे ख़बर न आहे, पर जेकॾहिं नथो पुछी त वाक़ई मूंखे ख़बर आहे त शाइरी छा आहे। हक़ीक़त बि आहे त शाइरी बि इंसान ज़ात जी उहा अज़ीम तख़लीक़ आहे जंहिंखे सिर्फ़ु महसूसु करे सघिजे थो, छुई नथो सघिजे। शाइरी इंसान जी मादरी ज़बान आहे। मादरी ज़बान माउ जीअं ई प्यारी हूंदी आहे। माउ जी मुहबत बि रुॻो महसूसु करे सघिजे थी। अफ़लातून सुकरात जो शागिर्दु हुयो। हुन पंहिंजे मॉडल मुआशिरे लाइ शाइरी ऐं शाइर खे न रुॻो गैर ज़रूरी पर नुक़सान करार ॾेई रद्द करे छॾियो हुयो। हुन जो ख़्यालु हो त हिकु मुकमिल मुआशिरे में शाइर गैर अहम ऐं गैर ज़रूरी आहे।
असांजी फलाह ऐं भलाई लाइ शाइर जो को बि किरदारु न आहे। अफ़लातून आख़िरकार सुकरात जो शागिर्दु हुयो, उन करे उन जी ॻाल्हि में कुझु त वज़न ज़रूरु हूंदो। हिकु शाइर खे ख़बर हुजे थी त ज़िंदगी हिकु अहिड़ो सफ़र आहे जंहिंखे का बि मंज़िल न आहे, या हू मंज़िल खे चाहे बि नथो। हू रुगो जदोजहद में यकीन रखे थो। लतीफ़ साईं चयो आहे त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल मां मिलां हो त इहा ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां वारी जदोजहद हिकु जज़्बो आहे, हिकु फ़िक्र आहे, हिकु ख़्यालु आहे। मोहबत आहे उहा मोहबत जेका हिन काइनात जो जोहर आहे, इंसान ज़ात जो जोहर आहे, इश्क जो जोहर आहे, मौत ऐं ज़िंदगीअ जो जोहर आहे। मीर तकी मीर चयो आहे त इश्क है इश्क, इश्क ही इश्क है जहां देखो सारे आलम में भर रहा है इश्क। इन इश्क लाइ के वरे अॻु में सचल साईं चयो त जंहिं दिलि पीता इश्क दा जाम सो दिलि मस्तो मस्त मदाम। इश्क जे जाम सां मस्तो मस्त मदाम थियल दिलि जी कैफ़ियत को शाइरी सम्झी सघे थो। इश्क ऐं मोहबत जी इहा वाट जेके इंसान जे वजूद सां गॾु शुरू थी सा अॼु ताईं जारी आहे। इन इश्क जी मंज़िल जा मुसाफ़िर बदिलजंदा रहनि था, पर मंज़िल मिलणी न आहे। असांजो प्यारो तबस्सुम बि उन मंज़िल जो मुसाफ़िर आहे, जेको नंढपिण खां वठी अॼु ताईं इश्क जे पेचरे ते हलंदो अचे थो। तबस्सुम जो इश्क निरालो आहे, या तबस्सुम जे इश्क जा उनवान निराला आहिनि। अवामी इश्क जो पगदार शाइर तबस्सुम पंहिंजे अंदर में मोहबतुनि, चाहतुनि, जज़्बनि, जदोजहद ऐं उमीदुनि जा अनेक रंग रखे थो। हू पाण चवे थो त मां सूंहं जे सुरूर जा खुमार थो खयूं वतां, गुमाज़ घुंड घूर जा गुबार थो खयूं वतां। न पुछ तूं नींहं जो नशो रुगो मज़ो आहे ज़िंदगी, जुनून शौक़ शाइरी क़रार थो खयूं वतां। तबस्सुम ॼाणे थो त इन इश्क जी का बि मंज़िल न आहे, पर पोइ बि इश्क लाइ अंदर में जीअ में घर ठाहिणो पवंदो। तबस्सुम इन इश्क लाइ पंहिंजे अंदर में हिकु मज़बूत महल जोड़े वरितो आहे। हू पाण चवे थो उन ई मोहबत में सो असरु न हूंदो, अंदर में इश्क जो जे घर न हूंदो। तूं ई तबस्सुम न आई हिकिड़ो ॼणो, इश्क मंझि दर बदर न हूंदो। सच त इहो आहे त अब्दुल गफ़ार तबस्सुम जज़्बनि, मोहबतनि, सूंहं जो शाइर आहे। संदसि शाइरी में तेज़ तरन्नुम बि आहे त लय जेकॾहिं ॿुधंदड़नि पढ़ंदड़नि जी दिलनि खे छुए थी। हूअ कंहिं शाइर जो मिज़ाज इहो आहे त संदसि शाइरी अवाम जे दिलनि ते रक़्स करे। तबस्सुम खे ख़ुदा अहिड़ी ॾात सां नवाज़ियो आहे जो संदसि शाइरी झरझंग ॿुधी वञे थी। त तबस्सुम बुनियादी तरह अवामी शाइर आहे। हुन जूं तशबीहूं इस्तारा अवामी आम फ़हम आहिनि। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तुंहिंजे पोइ मां आहियां, या जाती पंहिंजे दर खां बीही हर हर हुजो मूं बि हाणे सम्झो आहे पक हूअ बि मूंखे चाहे थी। इन जी शाइरी फितरी तोड़े दाख़िली सूंहं जे तर्जुमान शाइरी आहे। हुन जा तुज़ ऐं एहसासाती कशमकश खे बयानु कंदड़ तरकीबूं आहिनि, मिड़ई पहलू रोशन कंदड़ ॾीआ आहिनि। ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाला हो जो जज़्ब जो जनम थिए थो, जंहिंजी परवरिश शाइर जे कंहिंजे नसीब में कोन्हे। प्यार जी हासिलात जा कबूतर हर कंहिंजे मन में गुटर गूं सघनि था, पर प्यार जी ला हासिल हुजण जो घाव पंहिंजे रूह में सांढे पंहिंजे चेहरे जे खुलूस जो तबस्सुम सजाए फ़क़ति अब्दुल गफ़ार तबस्सुम ई सघे थो। तनहा कंदीअ मुसाफ़िर तसलसल आहे उन प्यार जे विछोड़े जो, जंहिंजी इब्तिदा तॾहिं खपे थी जॾहिं खां शफ़क़ वारा शांवरा मिटीअ जा सुर आलापे नेणनि जी आगर में रक़्स कनि था। तनहा कंदीअ मुसाफ़िर गवाही आहे उन शाइर जी जेको पंहिंजी ज़ात ऐं ॾात में सरापा इश्क़ आहे, जंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु शाइरी आहे ऐं जंहिंजी शाइरीअ जो मक़सदु फ़क़ति ऐं फ़क़ति प्यार आहे। जंहिंखे शाइरी जा पारखू रुमानवियत चवनि था ऐं पंहिंजी राय लाइ उनखे अंडरलाइन कनि था, जंहिंखे अंडर प्रेशर बि सम्झणु घुरिजे, छाकाणि त हू रुमानवी शाइरी जे पवित्र अहसास ते जिन्सी उञ जी तोहमत हणण जी ख़िदमत खां कंहिं बि वक़्तु वठी सघिजे थी। जेकॾहिं हिन वक़्तु सिंधी शाइरीअ में रुमानवी रुझान खे सहेड़िजे ऐं अहिड़ी कसवटीअ ते शाइरी जे रुतबे जो इज़हार कजे त मां सम्झां थो त इहो शाइरीअ जे कंहिं बि निकाद लाइ संहिंजो अमल साबित न थींदो, छाकाणि त अॼु जी शाइरीअ जो मुख्य रुझान रुमानवियत ई आहे, जेको रुमानवी तहरीक जे तौर ते वधी रहियो आहे, जंहिंमें नई तहरीक ख़्याल ऐं फ़न ॿिन्ही हवालनि सां उरूज माणियो आहे, जेके असांजा उहे क़ाबिल एहतराम सीनियर शाइर
मनता जे निगाह सां ॾिसनि था, जेके ख़्याल जे लिहाज़ खां मुतहरिक ऐं तख़लीक़ी वर्ता जे लिहाज़ खां जिद्दत पसंदि आहिनि। हू नई शाइरीअ जो कुशादी दिलि सां मुतालियो कनि था, तंहिं करे हू रवाजी टेका टपणी ऐं सतही एतिराज़नि खां एहतियात कनि था। अहिड़ो संजीदा रवियो जिते संदनि शाइराणे ख़्याल जी ताज़गीअ जी साख ॾिए थो, उते संदनि शख़्सियत बाबति स्वाभाविक तासिर बि जोड़े थो। ऐं बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असांजे सीनियर शाइरनि नई टही जे शाइरीअ जे शदीद रुमानवी धारा खां उत्साह वरितो आहे, जंहिंसां संदनि उजरे अंदर में माठी थी वियल इश्क जी आग भड़कंदी रहे थी, जिन जो जीवन मेंढरे जो रूप अख़्तियार करे बाख जे मुमल लाइ सरगर्दान रहे थो। धुंध पाशनि में हयाती बाख ॻोल्हींदी रही, खाक में टांडा दुखियल चिणगू तलाशींदी रही। उन्हनि शाइरनि में ताजल, आसिम, तनवीर, तबस्सुम, सरकश, मोहसिन अॻियां आहिनि। उन्हनि में तबस्सुम जी इनफ़रादियत इहा आहे त हुन नई टही जी रुमानवियत जो असरु वठण जे बदिरां नई टही जो हमअसर बणिजी नोखेज़ आशिक़ वांगुरु पंहिंजी आशिक़ीअ ऐं आवारगीअ जे रहिजी वियल मंज़रनि जा पोपट झटिया आहिनि। उन्हनि पोपटनि जा रंग कुझु अव्हां जे हवाले। नेणनि जे निहारुनि सां हुन चंड झुलायो पए, पिंबड़ियुनि जे हिंदोरे में हुन राति पए झुमाई। मुर्की मेहंदीअ हाणे हथ में पोपट झले मुंड खे चयाईं, जोभन उॾारूं त ॾिस, वार ठाहींदे ठाहींदे थकिजी पई, वाह झूटनि ते वेंगस जूं खारूं त ॾिस। मोर मौसम तबस्सुम टहूके पई, द्रेल बरखा नचे नृत्य कारियूं त ॾिस। ॿिए गज़ल में हिकिड़ो शेर अथसि त नेण गलियुनि खे नींढूं पहुतियूं, खोड़ अची किन ख्वाबनि जूं, सिंधुनि सां संदेसा पहुता सहसी राति सितारनि जा। सभु वाटूं हुन जूं ॿाहूं हुयूं ऐं घाट खुमारल नेण हुआ, हिन शहर सॼे में जादूअ जा छा ॼार वठी फैलाया हुआ। तुंहिंजो प्यार मुंहिंजी पूॼा ऐं ज़िक्र आहे ज़िंदगानी, चाहत सां चाह तबस्सुम मूंखे निमाज़ वांगे। तनहा कंदे मुसाफ़िर जी रुमानवी गरमजोशी ऐं अहसास जी ताज़गी इहो सफ़र तइ करे छॾियो आहे, जंहिंखे नई टही खे अञा तइ करिणो आहे, जेका अॼुकल्ह त उबहाम ऐं वरजाव जे पुलसरात तां गुज़री रही आहे। तबस्सुम तनहा कंदीअ मुसाफ़िर जे शाइरीअ खे रुमानवी शाइरीअ जो मेराज खणी न सम्झे, पर इहा हक़ीक़त आहे त तबस्सुम सिंधी रुमानवी शाइरीअ खे अहसास जी ताज़गी ऐं पाकीज़गीअ जे लिहाज़ खां तख़युल जे बुलंदियुनि ताईं पहुचायो आहे। मुंहिंजो वेसाह आहे त तबस्सुम पंहिंजे मनता जो पंपलेट कॾहिं बि न बणिबो, छाकाणि त मां सम्झां थो त हू सिंध जो आला ज़रफ़ आहे ऐं आला ज़रफ़ी कॾहिं बि ख़ुदि सनाई जी दुॿनि में न लहंदी आहे। अब्दुल गफ़ार तबस्सुम ॼाणे थो त हू सिंध जी बहस ऐं बेगाने समाज जो शाइर आहे, जेको पंहिंजे बेमक़सदियत जी इंतिहा ते पहुतल आहे, जंहिं बाबति तबस्सुम पंहिंजे पारां इज़हारे थो त ज़मीर नाले का शइ कॾहिं माण्हू वटि अमुल शइ हूंदी हुई, जा नेकी, बदी, चङाई, लंघाई, अदब, इख़लाक़ ऐं समाजी, सियासी, मुआशरती, क़ौमी ऐं ज़ाती आदर्शनि जो अहसासु ॾियारींदी हुई। सा अॼुकल्ह ज़ाती वखर में अनलब थींदी वञे थी। इंतिहा इहा आहे जो माण्हू हिन सभ खां क़ीमती शइ जी हाणे अहमियत ई महसूसु न करे रहियो आहे, पर उनखे ॿियनि गैर अहम मयारनि वांगुरु फ़रसूदा ऐं हिकु गैर ज़रूरी शइ सम्झी नज़रअंदाज़ करणु शुरू कयो आहे। ऐं उहो पिणु इज़हारे थो त कारज वारी शाइरी जी हींअर सिंधी सोसाइटी जी ॿूसाटल माहौल लाइ सख़्तु ज़रूरत आहे। तबस्सुम जे पेश लफ़्ज़ पढ़ंदे मुंहिंजे ज़हन में यकदमि इन सवाल जो सिज उभरियो त तबस्सुम जो रुमानवी शाइरी बाबति छा ख़्यालु आहे। छा हू हुनखे कारज भरियो सम्झे थो, या समाजी सतह ते हू पंहिंजे प्यार जे भरपूर इज़हार वारी शाइरीअ खां गैर मुतमिन आहे। छा हू समाजी वाबस्तगी पटांदड़ कंहिं ज़हनी दबाव हेठि आहे, जेके सियासी सतह ते घणो उभारियो वेंदो रहियो आहे। मां सम्झां थो त तबस्सुम समाज जे बाशूर फ़र्द जी हैसियत में मिसाली समाजी किरदारु अदा करण जो ख़्वाहिशमंद आहे, पर हू उन लाइ कंहिं बि क़िस्म जे ख़ारिजी दबाव खां आजो आहे। अहिड़ी गवाही तबस्सुम जा उहे अहसास आहिनि जेके समाजी तलखी, सियासी मुनाफ़िक़त, लाहासिल सियासी जदोजहद, ज़ाती तालुकात जी बहसी ऐं बेरहमी जो रद्दअमल आहिनि, पर पंहिंजे इज़हार ऐं ॿोली जे लिहाज़ खां बेहद कोमल आहिनि, जंहिं करे शाइराणे अहसास सां गॾोगॾु गज़ल जो बुनियादी जोहर त गज़ल बि मुतासिर नथो थिए। गज़ल जे कुझु अहम शेरनि ज़रिए तबस्सुम जे शाइराणी संजीदगी खे परखे सघिजे थो। हू किथे बि सतही पने जो शिकार नथो थिए ऐं न उन जो बयानु सख़्तु ख़्याल जे करे निसाबी थी वञे थो। सूरज विञाया सपना सागर जी ताल में बेताल गर्दिशनि खां साभियां घुरे पियो। काराटिजी वियो लोक जो कारें जे चकर में, तंहिं लोक जा रुख पंहिंजा बि कारें में ॿुॾल हा। आदर्शन खोड़ सांडियूं लहरूं अचनि मगर, आदर्शन खोड़ सांडियूं लहरूं अचनि मगर, साहिल रविश में साॻियो बेहिस लॻे पियो। हीउ शहर जे सराब खां ॿीणा सफ़ा कहा, ॿहरूपियनि खां दर्शनी केॾी ॾिनल रही। हिकु बोज़निया जी कामणी दुश्मन चुटे पई,
वीचारियुमि पंहिंजी वञी केॾी ॾिनल रही। खोड़ सपना साबिया जे आस में दफ़निया विया, ही शराबनि जो सफ़र सदन खां बि नाहे खुटो। को पाण गुम थियो कंहिंखे रस्तनि छॾियो सफ़र में, आतम कहाणियुनि खे नाकामियुनि जा सदमा। अहिड़नि शेरनि जे आधार तनहा कंदी मुसाफ़िर गज़ल जे नई शहरी रिवायत जो बुनियादु विझंदे महसूसु थिए थो, जंहिंजे तरकीबी अंसरनि में लहजे, ॿोली, तख़लीक़ी वर्ताव ऐं ज़ाती स्वभाव शामिल आहिनि। शाइर पंहिंजे ज़ाती स्वभाव में जंहिं हद ताईं बि आला ज़ोक़ रखंदड़ आहे, उनजी साबिती उनजी शाइरी खां सवाइ ॿी का बि थी नथी सघे। अब्दुल गफ़ार तबस्सुम जो आला शहरी ज़ोक़, उनजी इंसान दोस्ती, उनजी सिंध परस्ती कंहिं बि वज़ाहत जे मुहताज न आहे। हू पंहिंजे रंग ऐं रूप में यकता आहे, हुनजो को बहरूप कोन्हे। तंहिं करे तनहा कंदी मुसाफ़िर सरापा तबस्सुम आहे। तनहा कंदी मुसाफ़िर ज़रिए जिते नई शहरी रिवायत जी शुरूआत थिए थी, उते शहरी मजमूओ छपाई जे लिहाज़ खां बि वणंदड़ ऐं मुनफ़रद आहे। जेकॾहिं मुंहिंजी का प्रेम का हुजे हा त मां हुनजे पर्स में तनहा कंदी मुसाफ़िर रखी छॾियां हा। ज़ाती तौर ते तनहा कंदी मुसाफ़िर जे हिकु हिकु गज़ल खे मूं पढ़ंदे उहो सुरूर हासिलु कयो आहे जेको गुलज़ार जी फिल्म इजाज़त में कुल हासिलु आहे। महिरबानी।